खे ख़बर ॾींदा आलम निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैसे गोसिया जमायत में हर वीसर पारां मुख्य चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। रैलीअ खे ख़िताब कंदे गोसिया जमायत में हर वीसर जे भांडारी वकील गुलाम महदी खलीफ़ो गुलशेर फ़कीर मंठार अली फ़कीर वकार अहमद ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त साईं शाह महमूद हुसैन कुरैशी खे नाहको कूड़नि केसनि में फासायो वियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था ऐं वफ़ाक़ी निगरान हुकूमत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आर्मी चीफ समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो था कयूं त शाह महमूद कुरैशीअ खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। कूड़ा केस कूड़ा केस कुरैशी के जिंदा है गोस जिंदा है गोस कुरैशी कूड़ा केस कुरैशी कूड़ा केस कुरैशी के कुरैशी के जिंदा है गोस जिंदा है गोस जिंदा है गोस कुरैशी कूड़ा केस कुरैशी कूड़ा केस कुरैशी के कुरैशी